नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कोटड़ी खां ख़बर ॾींदा हलूं त कोटड़ी में जीए सिंध क़ौमी माज़ ज़िले जामशोरो जीए सिंध तहरीक ऐं सियासी समाजी धुरियुनि पारां शहीद इरशाद रांझाणे, शहीद शेरीन बिरोई, शहीद रमशा वसाण ऐं ॿियनि नाहक क़तल ऐं कातिलनि खे इब्रिकनाक सज़ा ॾियण लाइ अली बाबा जी मज़ार खां रैली कढी वई। डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब जामशोरो एक्ट कोटड़ी अॻियां एहतजाज मुज़ाहिरो करी धरणो हयो वियो। ज़ोरदार नारेबाज़ी एहतजाज रैली जी अॻुवाणी जसकम मरकज़ी अॻुवाण दीदार शाम जस जी क़ाइम मक़ाम सदर अब्दुल फतेह चन्ना, सिंध सूफ़ी संगत जे आकाश मला, जोशीलो सिंधी ऐं ॿियनि कई। रैली मुख़्तलिफ़ हंधनि कोटड़ी फाटक बाबा सलाउद्दीन मदीना चौक कोटड़ी शहर खां थींदे डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब जामशोरो एक्ट कोटड़ी पहुती, जिते अॻुवाण खिताब कंदे चयो त कराची जे भैंस कॉलोनी में शहीद इरशाद रांझाणे खे कातिल रहीम शाह सरेआम गोली हई ऐं तज़लील कई। कोटड़ी में शहीद शहरीन बिरोई खे ज़ाती बाद बेदर्दी सां क़त्ल कयो वियो। मासूम रमशा वसाण खे ज़ाती बाद क़त्ल कयो। इन्हनि कातिलनि ते इंसानियत जा जज़्बा मजरूर थिया आहिनि। हिननि क़त्लनि में मुलवस कातिल जवाबदारनि खे रहीम शाह, ज़ुल्फ़कार वसाण, रहमान शेख ऐं ॿियनि गिरफ़्तार जवाबदारनि खे फांसी ॾियण लाइ रोडनि ते निकिता। हिननि खे सज़ा ॾियण ताईं ख़ामोश न वेंदासीं। हिननि चयो त सिंध जे केतिरनि इलाइक़नि में बेगुनाह माण्हुनि खे क़त्ल कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई नथी कई वञे, जेका कानून ऐं अदालत जी सुई सिधी तोहीन। हिननि जो को बि नोटिस वठण लाइ तयारु न आहे। हिननि चयो त सिंध सां थींदड़ अन्यायनि ते वक़्त जा हुक्मरान बुड़क बि ॿाहिरि न कढण लाइ तयारु आहिनि, पर वाज़े करियूं था त जेकॾहिं बेगुनाह क़त्ल कयलनि जे वारसनि सां इंसाफ़ न कयो त सॼी सिंध में एहतजाज कंदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।